अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं इरशाद खोसो हमारी श्री इरशाद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अज जी जेका अपडेट्स है ताजा पूरा कमेंट भी टोटल दोस्तों मैं पढ़ंदुसि ऐं ताजा जेका भी मैसेज आया आहिनि टोटल उन जवाब भी ॾींदुसि ऐं दुलाब जे बारे में कुछ जेका ड्रामा हली रहा आहिनि उन्हनि जे बारे में ही अज जी अपडेट है। इंशाल्लाह तव्हांखे हीअ अपडेट वणंदी दोस्तों। अज हिन खे तव्हां जे मिस कयो तव्हां हर शइ मिस करे छॾी। जेका कल मूं कहानी ॿुधाई हुई उन ते भी जेको आहे जवाब ॾींदुसि। उन्हनि जे जेको आहे न काफ़ी कमेंट आया आहिनि रिप्लाई में उहे पढ़ंदुसि दोस्तों। दुलाब ड्रामो ज़बरदस्त अची चुको है, ज़बरदस्त मतलब शूट थी चुको है, अञा आयो ना है। जैं टाइम मैं वीडियो शूट कर रहा हूँ हिन टाइम ते ना है आयो, मता मैं अपलोड कया उन खां पोइ अची वञे दोस्तों। इन में शक है दुलाब में मता 21 अक्टूबर ते न भी हले, छाजे करे फज़ल मलिक खजू साहब जेका ॻाल्हि कई 21 अक्टूबर वारी पुरमो ना है आयो, अञा मता पुरमो अची वियो हुजे जैं टाइम मैं शूट कर रहा हूँ हिन टाइम ते ना है, बाद में अची वियो हुजे जैं टाइम तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिसी रहा हुजो। लेकिन जे पुरमो अची वियो आहे त पोइ वाह वाह वाह, पोइ 21 अक्टूबर ते कमु पको आहे। जे पुरमो ना है आयो त पोइ 21 अक्टूबर ते कमु पको न आहे। तव्हां ईअं सम्झो कॾहिं कॾहिं ॻाल्हियूं हेॾे होॾे बि थी वेंदियूं आहिनि दोस्तों, ऐं कॾहिं कॾहिं फज़ल मलिक खजू साहब जे डायरेक्टरनि जी ॻाल्हि बि कूड़ी निकिरंदी आहे। छाजे करे अपलोडिंग करण वारा ड्रामे खे ॿिया आहिनि, ऑनर ॿिया आहिनि, ड्रामे जा चैनल जा मालिक ॿिया आहिनि। डायरेक्टर जेको हूंदो आहे ड्रामो शूट कराए कहाणी अॻिते मोकिले छॾींदो आहे। ड्रामो मोकिलणु कंहिंजे हथ में हूंदो आहे, अॻियनि जे हथ में हूंदो आहे। जेका चैनल जा मालिक हूंदा आहिनि, जेका चैनल जा ऑनर हूंदा आहिनि, जीअं हिन चैनल जो मालिक मां आहियां, मुंहिंजे हथ में आहे त मां कहिड़े ॾींहुं एपिसोड कहिड़े ॾींहुं मां पंहिंजो वीडियो अपलोड कयां, कहिड़े टाइम पब्लिक कयां, कहिड़े टाइम न कयां। डायरेक्टर जे हथ में सिर्फ़ु जेको हूंदो आहे ड्रामो शूट कराइणो हूंदो आहे। कॾहिं कॾहिं डायरेक्टर जी ॻाल्हि सही बि थींदी आहे, अॻियां चवंदा आहिनि तूं अपडेट ॾेई छॾ, ऐं कॾहिं हू चवंदा आहिनि न असांजी मर्ज़ी। कॾहिं अपडेट ॾियण खां बावजूद बि ड्रामो टाइम ते न आहे ईंदो। हवेली ड्रामे जो सबूत मुंहिंजे साम्हूं आहे। मूंखे हवेली ड्रामे जे डायरेक्टर चयो त सुभाणे ड्रामो हलंदो, जॾहिं बंदि थियो विच में मां तव्हांखे अपडेट ॾिनी सुबुह ड्रामो हलंदो, लेकिन ड्रामो ॾींहुं न हलियो हुयो। वरी डायरेक्टर यकदमि ओॾे बाद जॾहिं मां अपडेट ॾेई छॾी, बाद में मूंखे मैसेज कई यार चैनल वारनि मूंखे चयो आहे मिलाद नबी आहे, ड्रामो असां कैंसिल करे छॾियो आहे, मिलाद नबी खां बाद में ॾींदासीं, यानी आख़िरी टाइम बि कैंसिल थी वेंदो आहे। ऐं काफ़ी दोस्तनि जो इहो ज़ोर आहे त 21 अक्टूबर पको आहे, पर मूंखे जेको आहे न थोरो डाउट इन में बि आहे। जीअं 10 अक्टूबर वारी ॻाल्हि शक में हुई, 21 अक्टूबर वारी ॻाल्हि बि थोरी शक में आहे। 80% चांस आहे ड्रामो ईंदो, बिल्कुलु ईंदो 21 तारीख़ अक्टूबर 21 तारीख़ जेका खजू साहब ॻाल्हि कई। लेकिन हिकिड़ो सुवाल आहे, सुवाल इहो आहे त पुरमो ना आहे आयो, पुरमो जे अची वियो आहे जंहिं टाइम मां वीडियो शूट करे कयां थो हिन टाइम ना आहे आयो। जे तव्हां जंहिं टाइम मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया आहियो एसी ताईं अगरि पुरमो अची वियो आहे त पोइ कमु ओके आहे, पोइ 21 अक्टूबर पको आहे। जे अञा ताईं 21 अक्टूबर खां पहिरियां पुरमो नथो अचे त 21 अक्टूबर ते दुलाब ड्रामो मुश्किल आहे, नामुमकिन न आहे पर मुश्किल आहे। बाक़ी जेका ॿिया ड्रामा आहिनि उन्हनि जी बि गुफ़्तगू कंदुसि, थोरो तव्हांखे हिन खे एक्सप्लेन करे वठां हिन ड्रामे खे। दुलाब जी दोस्तों कहाणी त ज़बरदस्त आहे जेका मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। ऐं तव्हांखे मां इहो ॿुधाईंदो हलां त ग़ुलाम हुसैन ड्रामो 19 ते बंदि लॻो पियो आहे, ऐं जंहिं टाइम हीअ वीडियो मां शूट करे रहियो आहियां हिन टाइम ते न आहे आयो। मतां तव्हां ॾिसी रहिया हुजो जंहिं टाइम मां वीडियो पब्लिक कयां मतां एसी ताईं अची बि वञे, उनजो बि थोरो शूटिंग जो मसइलो हुयो। ऐं ॿियो जहांगीर ड्रामो बि माशाल्लाह पंहिंजे टाइम ते हली रहियो आहे, टाइम टेबल त ज़बरदस्त थी चुको आहे। ऐं जेको चंड ग्रहण बि हाणे मज़ो करे चुको आहे, ड्रामो बहितरीनु ड्रामो बणिजी चुको आहे। ऐं हवेली ड्रामो पंहिंजे टाइम टेबल ते हली रहियो आहे, ज़बरदस्त हवेली ड्रामो बि थी चुको आहे। हवेली ड्रामो बहितरीनु थी चुको आहे, ज़बरदस्त न पर VIP कहाणी अची वई आहे, उन में हाणे जेका कहाणी हली रही आहे ज़बरदस्त। ऐं जेको सुराब पीर अमजद ऐं साली वारी कहाणी जेका VIP ड्रामो थी वियो आहे। इहा अॻे ई मां तव्हांखे मेकिंग वीडियो जे ज़रिए 75 ताईं इन वीडियो उछले वियो आहे इन हवेली ड्रामे जा हिन चैनल ते पिया शायदि खोसो ब्लॉग ते। ये सॼे सीन मूंखे ॾेई वियो आहे, ड्रामो त हाणे हले थो, इहे जॾहिं शूटिंग थी रही पल पल जी वीडियो मूं रखी पंहिंजे चैनल ते, हीअ थी रहियो आहे हीअ थी रहियो आहे। हाणे बि तव्हांजी पुराणा मुंहिंजा वीडियो चेक कंदो, हवेली जा 75 ताईं एपिसोड मुंहिंजा रखियल आहिनि अॻे ई मेकिंग वीडियो। इहा कहाणी मां अॻे ई मुंहिंजी ॾिठल आहे, पर ड्रामो ज़बरदस्त बणिजी वियो आहे, जेतिरी जी तारीफ़ कजे ओतिरो घटि आहे। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दोस्ती ड्रामो ऐं जेका हड़े हिकु जहिड़ा इहे बि तमामु जल्द हलण वारा आहिनि। हड़े हिकु जहिड़ा इहो KTN वारनि जो सब सीरियल आहे, उहो वरी महिनत कंदा आहिनि, भलो सीरियल आहे इंशाल्लाह। मश्करी कॉमेडी फ़नी किरदारु इन में घणो आहे। ऐं जेको दोस्ती आहे उन चैनल वारनि अञा नालो पंहिंजो अनाउंस न आहे कयो। इहो ड्रामो बि ज़बरदस्त आहे, बहितरीनु ड्रामो आहे, इन जी बि तारीफ़ जेतिरी कजे घटि आहे। अदाकार इन में भला आहिनि, ज़ुल्फ़कार बुर्दी जहिड़ो अदाकार हुजे तव्हां सोचो त उहो को ड्रामो घटि थी सघे थो, मूंखे नथो लॻे उहो ड्रामो घटि हूंदो, ड्रामो उहो बहितरीनु हूंदो। ऐं उन जी तारीफ़ तव्हां बि कयो असां बि कयूं।
जॾहिं अचे हले, जॾहिं को ग़लती हुजे त पोइ ग़लती कढूं, अॻे ग़लती कढण एक ग़लति ॻाल्हि आहे। दोस्तों अॼु हलूं था पंहिंजा अॼु जा कमेंट आहिनि उन्हनि खे शामिलु कंदा हलूं, पोइ ॿी बाद में जेका ॻाल्हि हूंदी उहा बि तव्हांजे साम्हूं रखंदासीं। कमेंट मां चवां थो 3-4 ॼणनि जा मूं वटि जमा थी विया आहिनि, 2 ॼणनि जा 3 ॼणनि जा इहे मां शामिलु कया आहिनि, जवाब बि हिननि जा ॾींदो हलां। असगर थीबो साहब काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानी सुणा। लियाकत जट साहब लिखियो आहे तव्हां फर्ज़न मलिक खजू सां राब्तो थियो आहे? अदा उन सां राब्तो थींदो रहंदो आहे, असां कंहिं न कंहिं तरीक़े उन सां राब्तो पंहिंजो करे वठंदा आहियूं। जानी गौस मोहम्मद कुंबर साहब कुझु लिखियो आहे, दिलि मोकिलिया अथई, वॾियूं महिरबानियूं। अल नवाज़ लिखियो आहे हाणे कुझु ड्रामो मज़ो करे वियो आहे, चंड ग्रहण जीअं त बिल्कुलु हाणे माशाल्लाह VIP थी वियो आहे। जानक अली लिखियो आहे जेको आहे महिरबानी कर, अलाए हाणे जी मतिलबु सम्झ में ॻाल्हि न आई त वॾी महिरबानी सुणा तव्हांजी बि। ऐं आशिफ़ अली अधे नालो आहे आशिफ़ अब कहानी में मज़ा नहीं आ रहा। मुंहिंजे ख़्याल में हुन जेको कमेंट ॾिनो आहे जेको आहे दुलाब न चंड ग्रहण जे हेठां ॾिनो अथई। बिल्कुलु दा कहाणी चंड ग्रहण जी हाणे सुठी थी वई आहे, बाक़ी दुलाब जी त अञा कहाणी आहे कान। ऐं राशिद लिखियो आहे अॻिते ॾिसूं, हा मोहम्मद उमर साहब लिखियो आहे अस्सलाम वालेकुम। अदा वालेकुम अस्सलाम। बाक़ी ऐं लिखियो अथई कुर्ब अदा थैंक्स, वरी महिरबानी तव्हांजा बि कुर्ब जानी। ऐं जेको आहे काफ़ी सारा मैसेज आया आहिनि। रब्बन शेख साहब लिखियो आहे कुछ तो आज़ाद बात समझ उनका साथ, सम्झ में न आयो अदा कंहिंजो नंबर तव्हां घुरियो आहे, मुंहिंजे ख़्याल में तव्हांजी ॻाल्हि सम्झ में न आई। सीज़न 1 बि लिखियो आहे अच्छा था, मुंहिंजे ख़्याल में तव्हां तकरार जो चओ था। सीज़न 1 अच्छा था पर सही हुयो, सीज़न 2 में मज़ा नहीं आता। तव्हां गुनाह ड्रामे जो चओ था, सीज़न 2 मज़ा नहीं आता, सीज़न 1 अच्छा था। बिल्कुलु अदा इहा ॻाल्हि रखिजी आहे, गुनाह 2 मज़ो न आहे, असांखे मज़ो न ॾिनो अथई। परवेज़ अली भाउ जेको आहे न दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानी सुणा, ख़ुशियो जो आबाद। असगर थीबो साहब जा दिलि आया आहिनि, फरमान जांवरी साहब जा दिलि आया आहिनि, जरवार जा इमरान ख़ान जा दिलि आया आहिनि, वॾियूं महिरबानी सुणा, ख़ुशियो जो ऐं आबाद जो। ऐं नवीद दर साहब काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, मोहम्मद मुराद बलोच काफ़ी सारा दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। फरमान जारवार साहब जा ॿिया दिलि बि आया आहिनि, अली मोहम्मद बिजराणी ख़ान दिलि मोकिलिया आहिनि, काफ़ी सारा वॾियूं महिरबानियूं। जहांगीर पलारी साहब कुझु स्टिकर खिलण जा कुझु रोअण जा मोकिलिया अथई, महिरबानी सुणा। गौस मोहम्मद वॾियूं महिरबानियूं, दिलि आया आहिनि तव्हांजा। बरकत अली बलोच साहब जा बि काफ़ी सारा दिलि आया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। अल नवाज़ भाउ दिलि जे जाइ ते अॼु दिलि बि मोकिलिया अथई, दुआऊं बि मोकिलियो अथई स्टिकर में, वॾियूं महिरबानी सुणा, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। ऐं सलामुद्दीन रहीमो साहब लिखियो आहे ज़बरदस्त डियर, इंशाअल्लाह 100% दुलाब ड्रामो ईंदो। जी इंशाअल्लाह कोशिशि आहे, भली ॻाल्हि अची वञे अदा। मुशरफ बुगियो साहब लिखियो आहे ज़बरदस्त अदा, वॾियूं महिरबानी मुशरफ भाउ। अली मुराद बिजराणी साहब तव्हां गिफ्ट मोकिलिया आहिनि, महिरबानी सुणा। ऐं मसर बुगियो लिखियो आहे अदा रिमशा शहज़ादी ईंदी इन ड्रामे में दुलाब में भाउ, शायदि इहा पक करे ॿुधाइजांइ, इन जे बारे में हिकु वीडियो ठाहे महिरबानी करे। इंशाअल्लाह तमामु जल्द रिमशा शहज़ादी जे मुतलिक़ बि मां तव्हां सां अपडेट शेयर कंदुसि। मज़हर बुगियो लिखियो आहे 20 अक्टूबर ते 3 स्पेलनि जी रिकॉर्डिंग बि थींदी। हा बिल्कुलु 3 स्पेल जी रिकॉर्डिंग दुलाब जी बि जेको आहे तारीख़ खां स्टार्ट थींदी। मज़हर बुगियो साहब दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। ऐं ॿिए ते नालो सम्झ में नथो अचे, सिंधी ड्रामा कौन आया है, कौन सा आया है, UFG लिखियल आहे, नाले सम्झ ॻाल्हि नथी अचे। गौस मोहम्मद दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। सिंधी ड्रामा आया नहीं आने वाला है दुलाब भाईजान। मज़हर बुगियो साहब तव्हांजो दोस्त मज़हर बुगियो लिखियो अथई, वॾी महिरबानी। बिल्कुलु तव्हां सभई दोस्त आहियो असांजा, जानी ख़ुशि हुजो आबाद हुजो। अस्सलाम वालेकुम अली गुल जाफ़री की तरफ से, वालेकुम अस्सलाम अली गुल भाउ। असगर थीबो साहब लिखियो आहे चंद ग्रहण ड्रामे में अब्बास गुल उडाणे खे माउ पीउ जे नाफ़रमान औलाद खे अॻिते माउ पीउ जो अहसासु ॾियारियो वञे, अहिड़ा नाफ़रमान। ऐं अॻिते कमेंट मां पढ़ां थो, कमेंट जेको आहे न फुल न अची सघियो आहे, रीड न थी सघियो आहे। नाफ़रमान लोफर जे बारे में लिखियो अथई, बिल्कुलु इहो करेक्टर भलो ॾिनो वियो आहे। जेका नाफ़रमान औलाद आहे असगर थीबो साहब, उन्हनि खे जेको आहे मैसेज आहे त हुननि सां अहिड़ो असरु थींदो आहे बाद में। असगर थीबो साहब जा दिलि बि आया आहिनि, काफ़ी सारा वॾियूं महिरबानियूं। अल्लाह पाक आपको सलामत रखे, वॾियूं महिरबानियूं। मोहम्मद उमर भाउ तव्हां लिखियो आहे अल्लाह पाक सलामत रखे अदा। अली नवाज़ बि लिखियो आहे वॾियूं महिरबानी सुणा, मौला तव्हां सभिनी ख़ुशि रखे सलामत रखे। रजब भट्टी साहब ने लिखियो आहे ज़बरदस्त, इंशाअल्लाह सलामत रहें तुम भी, वॾियूं महिरबानी रजब भाउ, अल्लाह तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो आबाद हुजो। नवीद दर साहब काफ़ी दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानी। मुशरफ बुगियो जेको वॾो कमेंट आयो आहे इहो पढ़ी वठूं था।
अदा कमेंट पूरो ॾिसजां बिल्कुलु अदा मां तव्हांजो पूरो कमेंट अॼु पढ़ियां थो। अदा कहाणी ॿी ज़बरदस्त आहे हिन दौर जे हिसाब सां दुलाब जी। बाक़ी जेका ज़ालिम वारी कहाणी ॿुधाई आहे तव्हां न उहा हिन दौर जे हिसाब सां सही न आहे। 20 साल पहिरियां बि ज़ालिम ॾेखारींदा हुया, हींअर बि इहो था ॾेखारनि। ज़ालिम ज़ुल्म थो करे। अदा हिन दौर में केर बि कंहिं ते ज़ुल्म नथो करे सघे। अवाम में शऊर अची चुको आहे। हिन दौर में सभु को पंहिंजे लाइ मुड़ुसु माण्हू आहे। अदा बहरहाल मूंखे ज़ालिम वारी कहाणी न वणी ऐं अदा मूं कहाणी जे हिसाब सां अव्हां ॾे कमेंट कयो हुयो कुझु ॾींहं पहिरियां। आयो हूंदो अदा कमेंट मूंखां थी सघे थो रहिजी वियो आहे ऐं शायदि अव्हां कोन ॾिठो ऐं अव्हां कमेंट जो जवाबु बि कोन ॾिनो ऐं कुझु ॿियनि कमेंट जा बि अव्हां जवाबु कोन ॾिनो हो। कुझु दोस्त अव्हां खे चवंदा आहिनि अदा मुंहिंजी कमेंट जो अव्हां जवाबु कोन ॾिनो। मां अव्हां खे कोन चवंदो आहियां, मुंहिंजी वारी इहा तबियत बि न आहे। तबियत जवाबु न मिलियो त न त बसि हिन कमेंट जो बि जवाबु मिलियो त वाह, न त बसि महिरबानी दोस्त। अदा ज़ालिम जे हिसाब सां मां अव्हां ते थो मिसाल ॾियां। अव्हां ते को ज़ुल्म करे वॾेरो जा को पाड़ेसरी, छा अव्हां ज़ुल्म सांदो? जहिड़ो दौरु आहे 1 कलाक में उनखे सवलो करे छॾींदो आहियां, कंहिं सां करे छॾींदो। ही दौरु ज़ुल्म करण जो सहण जो न आहे। अधे काफ़ी कमेंट वॾो लिखियो आहे। बिल्कुलु हिन दौर में को कंहिं सां रिआत नथो करे। बहरहाल अदा कुझु अहिड़ा आहिनि, मां ॾिठा आहिनि असांजे इलाइक़े में कुझु अहिड़ा वाक़िया थिया आहिनि। ज़ुल्म जेको ज़ालिम करे थो उहे ग़रीब छा था करनि, पोइ फ़ैसिलो करण ते मजबूर थी वञनि था, पंहिंजो प्लान बि नथा करे सघनि। इहो आहे बिल्कुलु असांजे इलाइक़नि में काफ़ी थियो आहे। सखर एरिया में उन्हनि जो माण्हू बि मारनि था, जॾहिं पोइ उन्हनि खे चवनि था फ़ैसिलो कयो, न त धमकियूं ॾियनि था। इहो काफ़ी थिए थो, इहो अञा ज़ुल्म हली रहियो आहे। बहरहाल सुठी ॻाल्हि आहे जेको आवाज़ु उथारण वारा अची विया आहिनि। वरी बि ज़ुल्म आहे अदा, तव्हांजी ॻाल्हि बि पंहिंजी सही आहे। जेको आहे न मुशरफ बुगियो साहिबु, परवेज़ बादल मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। ऐं असगर थी लिखियो आहे, जेतिरो ज़ालिम जो करेक्टर ताक़त सां लिखियो वञे थो, ओतिरो मज़लूम ग़रीब जो करेक्टर ताक़त फुल एक्शन सां मज़बूती सां लिखणु खपे। बिल्कुलु इहा ॻाल्हि तव्हांजी मूंखे वणी, मुतमैन आहियां। ईअं करणु घुरिजे, पर ईअं थींदो कोन, मूंखे नथो लॻे। ऐं अदा तव्हांजो कमेंट पूरो ॾिसजां, इहो मां पढ़ी छॾियो। गौस मोहम्मद जा दिलि, असगर थिबो साहिब जा दिलि, वॾियूं महिरबानियूं अची विया। अब्दुल हाजी साहब लिखियो आहे, पाक में तो अपडेट नहीं है, पाकिस्तान में तो अपडेट नहीं है। अदा पाकिस्तान में ही अपडेट अची रही आहे, पर तव्हांजे मैसेज में कोई गड़बड़ आहे। अली मुराद बिरानी खान साहब दिलि लख कुर्ब। अलनवाज़ लिखियो आहे, गुड वर्क, वरी महिरबानी जानी ख़ुशि हुजो, आबाद जो, जिथे बि हुजो खिलंदा रहो ऐं मुस्कुराईंदा रहो, असांजी दुआ आहे। ऐं गौस मोहम्मद भाउ तव्हांजा काफ़ी दिलि आया आहिनि, काफ़ी सारा। ऐं ॿियनि दोस्तनि जा बि आया आहिनि जंहिंजा नाला अञा सम्झ में नथा अचनि, लिखियल ई न आहिनि नाला। काफ़ी दिलि आया आहिनि। अॼु जो वीडियो दोस्तो पुॻो पंहिंजी पुॼाणी त जेका बि कमेंट हुया मूं शामिलु करे छॾिया। मुंहिंजे हिसाब सां को कमेंट रहियल न आहे, जेको रहिजी वियो आहे त उनजी माज़रत। इंशाल्लाह जवाब बि तव्हांखे मूं ॾेई छॾिया हर कमेंट जा, जेका मूंखां थी सघिया। मिलंदासीं सुभाणे वारी वीडियो में। असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, खिलंदा रहो, मुस्कुराईंदा रहो, जिथे बि हुजो पंहिंजे प्यारनि सां गॾु हुजो। जीअं लतीफ़ धरती। लाइक कमेंट सब्सक्राइब चैनल खे ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।